ओम शांति। अजय मुंहिंजी तारीख़ 16/12/2025। अॼु मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हांजी तव्हांखे पढ़ाई पढ़णी आहे ऐं पढ़ाइणी आहे। इन में आशीर्वाद जी कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां सभिनि खे इहो ई ॿुधायो कि बाप खे यादि करो त सभु दुख दूरि थी वेंदा। प्रश्न: मनुष्यनि खे कहिड़ी कहिड़ी फ़िक्रात आहे? तव्हां ॿारनि खे कोई बि फ़िक्रात न आहे छो? उत्तर आहे, मनुष्यनि खे हिन समय फ़िक्रात ई फ़िक्रात आहे। ॿारु बीमार थी वियो त फ़िक्रात, ॿारु मरी वियो त फ़िक्रात, कंहिंजो ॿारु न थिए त फ़िक्रात, कोई अनाज जास्ती रखियईं, पुलिस या इनकम टैक्स वारा आया त फ़िक्रात। इहा आहे ही डर्टी दुनिया दुख ॾियण वारी। तव्हां ॿारनि खे कोई फ़िक्रात न आहे छो कि तव्हांखे सतगुरु बाबा मिलियो आहे न। चईंदा बि आहिनि, फ़िकर सां फ़ारिग़ किंदा स्वामी सतगुरु। हाणे तव्हां अहिड़ी दुनिया में वेंदा आहियो जिते कोई फ़िक्रात ई न आहे। गीता तूं प्यार जो सागर आहे। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि, गीत ॿुधियो, अर्थ बि सम्झंदा आहियो। असांखे बि मास्टर प्यार जो सागर ठहिणो आहे। आत्माऊं सभु ब्रदर्स आहिनि त बाप तव्हां ब्रदर्स खे चईंदा आहिनि, जीअं असां प्यार जा सागर आहियूं, तव्हांखे बि ॾाढो प्यार सां हलिणो आहे। देवताउनि में ॾाढो प्यार आहे न, केतिरो उन्हनि खे प्यार कंदा आहिनि, भोग लॻाईंदा आहिनि। हाणे तव्हांखे पवित्र ठहिणो आहे, वॾी ॻाल्हि त न आहे न। इहा ॾाढी ई चीची दुनिया आहे। हर ॻाल्हि जी फ़िक्रात रहंदी आहे। दुख पिछाड़ी दुख ई आहे। इनखे चइबो आहे दुखधाम। पुलिस या इनकम टैक्स वारा ईंदा आहिनि त केतिरो मनुष्यनि खे हास थी वेंदो आहे। ॻाल्हि न पुछो, कोई अनाज जास्ती रखियईं, आई पुलिस, पीला पइजी विया। इहे कहिड़ी डर्टी दुनिया आहे। नर्क आहे न। स्वर्ग खे यादि बि कंदा आहिनि, नर्क खां पोइ स्वर्ग, स्वर्ग खां पोइ नर्क। इहे चक्र फिरंदो ई रहंदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि, हाणे बाबा आया आहिनि स्वर्गवासी ठाहिण। नर्कवासी सो स्वर्गवासी ठाहींदा आहिनि। हुते विकार हूंदो न आहे। श्री रावण ई न आहे, उहा आहे ही संपूर्ण निर्विकारी शिवालय। सत्युगी दुनिया इहा आहे वैश्यालय। हाणे थोरो ठहिरो, सभिनि खे मालूम पइजी वेंदो, हिन दुनिया में दुख आहे व सुख आहे। थोरो ई अर्थक्वेक आदि थींदो आहे त मनुष्यनि जी छा हालति थी वेंदी आहे। सत्युग में फ़िक्रात जी जरा बि ॻाल्हि न हूंदी। हिते त फ़िक्रात ॾाढी आहे। ॿारु बीमार थियो, फ़िक्रात, ॿारु मरी वियो, फ़िक्रात, फ़िक्रात ई फ़िक्रात आहे। फ़िकर सां फ़ारिग़ कंदा स्वामी, सभिनि जो स्वामी त हिकु ई आहे न। तव्हां शिव बाबा जे अॻियां वेठा आहियो। इहे ब्रह्मा कोई गुरू न आहे। इहे त भाग्यशाली रथ आहे न। बाप हिन भागीरथ द्वारा असांखे पढ़ाईंदा आहिनि, ब्रह्मा बाबा द्वारा। उहा ज्ञान जा सागर आहिनि। तव्हांखे बि सॼी नॉलेज मिली आहे। अहिड़ो कोई देवता न जंहिंखे तव्हां न ॼाणो। सचऊं कूड़ जी परख तव्हांखे आहे न। दुनिया में कोई बि न ॼाणंदा आहिनि। सचखंड हुयो, हाणे कूड़खंड आहे। इहे कंहिंखे बि पतो न आहे सचखंड कॾहिं ऐं कंहिं स्थापना कयो। इहा अज्ञान जी अंधियारी राति आहे न। इहा अज्ञान जी अंधियारी राति आहे। बाबा अची करे रोशनी ॾींदा आहिनि, ॻाईंदा बि आहिनि, तव्हांजी गत मत तव्हां ई ॼाणो। ऊच ते ऊच उहा हिकु बाबा आहे, बाक़ी सॼी रचना आहे। उहा रचना पीर जो बाप आहे न। उहा आहिनि हद जा बाप जो 2-4 ॿारनि खे रचंदा आहिनि। ॿारु न थियो त फ़िक्रात थी वेंदी। हुते त अहिड़ी ॻाल्हि न रहंदी आहे। आयुष्मान भव, धनवान भव तव्हां रहंदा आहियो। तव्हां कोई आशीर्वाद न ॾींदा आहियो। हीअ त पढ़ाई आहे न। तव्हां आहियो टीचर्स। तव्हां त सिर्फ़ु चईंदा आहियो शिव बाबा खे यादि करो त विक्रम विनाश थी वञनि। हीअ टचिंग थी। इनखे चइबो आहे सहज योग ऐं यादि।
तव्हांखे सिर्फ़ु चईंदा शिव बाबा खे यादि करो त विक्रम विनाश थी वञनि। ये टचिंग थी आहे। इनखे चइबो आहे सहज योग व यादि। आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे। बाबा चईंदा आहिनि मां बि अविनाशी आहियां, तव्हां मूंखे सॾु कंदा आहियो, अची करे पतितनि खे पावन ठाहियो। आत्मा ही चईंदी आहे, पतित आत्मा महान आत्मा चइबो आहे न। पतित आत्मा महान आत्मा चइबो आहे न, है न। आत्मा ही बाबा खे चईंदी आहे अचो। पवित्रता आहे त सुख शांति बि आहे। इहा आहे होलीएस्ट ऑफ होली चर्च। हिते विकारी खे अचण जो हुकुम न आहे। हिकु कहानी बि आहे न, इंद्र सभा में कोई परी कंहिंखे छुपाए करे वठी आई। उनखे मालूम पइजी वियो त पोइ उन्हनि खे श्राप मिली वियो, पथर ठही विया। हिते श्राप आदि जी कोई ॻाल्हि न आहे, हिते त ज्ञान वर्षा आहिनि। पतित कोई बि हिन होली पैलेस में अची न सघे। हिकु ॾींहुं इहो बि थींदो, हॉल बि ॾाढा वॾा ठही वेंदा। इहा होलीएस्ट ऑफ होली पैलेस आहे। तव्हां बि होली ठाहींदा आहियो न। मनुष्य सम्झंदा आहिनि विकार बग़ैर सृष्टि कीअं हलंदी, इहे कीअं थींदो, पंहिंजी नॉलेज रहंदी आहे न। देवताउनि जे अॻियां चईंदा बि आहिनि त सर्वगुण संपन्न, असां पापी आहियूं, है न। मनुष्य जो सम्झंदा आहिनि विकार बग़ैर सृष्टि कीअं हलंदी, कीअं थींदो, पंहिंजी नॉलेज रहंदी आहे उन्हनि खे। देवताउनि जे अॻियां त ॻाईंदा आहिनि त सर्वगुण संपन्न, असां पापी आहियूं। त स्वर्ग आहे होलीएस्ट ऑफ होली। उहा पोइ 84 जन्म वठण खां पोइ होलीएस्ट ऑफ होली ठहींदा आहिनि। उहा आहे पावन दुनिया, इहा आहे पतित दुनिया। ॿार आयो त ख़ुशी मल्हाईंदा आहिनि, बीमार थियो त मुंहुं पीलो थी वेंदो, मरी वियो त हिकदमि पागल थी वेंदा आहिनि। ईअं बि कोई थी वेंदा आहिनि। ईअं अहिड़नि खे बि वठी ईंदा आहिनि। बाबा हिननि जो ॿारु मरी वियो, वञण सां मथो ख़राबु थी वियो। हीअ दुख जी दुनिया आहे न। हाणे बाप सुख जी दुनिया में वठी वेंदा आहिनि त श्रीमत ते हलणो खपे। गुण बि ॾाढा सुठा खपनि, जो कंदो सो पाईंदो। दैवी कैरेक्टर्स बि खपनि न। स्कूल में रजिस्टर में कैरेक्टर्स बि लिखंदा आहिनि। कोई त ॿाहिरि में धक्का खाईंदा रहंदा आहिनि। माउ बाप जे नक में दम करे छॾींदा आहिनि। हाणे बाप शांतीधाम सुखधाम में वठी वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे टावर ऑफ साइलेंस, अर्थात साइलेंस जी ऊचाई, जिते आत्माएं निवास कंदियूं आहिनि। उहा टावर ऑफ साइलेंस सूक्ष्म वतन आहे। सूक्ष्म वतन आहे मूल। उनखे उन्हनि जो सिर्फ़ु तव्हां साक्षात्कार कंदा आहियो, बाक़ी उन्हनि में कुझु बि आहे न। इहा बि ॿारनि खे साक्षात्कार थियो। सप्तक में बूढ़ा थींदा आहिनि त ख़ुशी सां खाल छॾींदा आहिनि। इहा 84 जन्मनि जी पुराणी खाल आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां पावन हुयो, हाणे पतित ठहिया आहियो। हाणे बाबा आया आहिनि तव्हांखे पावन ठाहिण। तव्हां मूंखे सॾु कंदा आहियो न। जीव आत्मा ई पतित ठही आहे, पोइ पावन ठहींदी। तव्हां हिन देवी देवता घराने जा हुयो, हाणे आसरी घराने जा थी विया आहियो। आसरी ऐं ईश्वरीय अथवा दैवी घराने में केतिरो फ़र्क़ु आहे न। इहे तव्हांजो ब्राह्मण कुल आहे। किथे ब्राह्मण कुल, किथे दैवी कुल, किथे क्षत्रिय कुल, किथे वैश्य कुल, किथे शूद्र कुल, किथे फ़रिश्तनि जी दुनिया, किथे निराकारी दुनिया, है न। हर दुनिया में ॾिसो कीअं अलॻि अलॻि आहिनि। निराकारी दुनिया में हिकदमि कोई संकल्प न, मतिलबु पीस ऐं प्योरिटी। पोइ देवताई दुनिया में सुख, शांति, पवित्रता, आनंद। पोइ क्षत्रिय कुल में डिग्री कम थी वई। पोइ वैश्य कुल में त विकार ई अची विया, विकारनि जी पहिरीं स्टेज। पोइ शूद्र कुल में त
अति विकार। पोइ वरी ब्राह्मण कुल में प्योरिटी ऐं सर्विस, विश्व कल्याणकारी स्टेज। पोइ फ़रिश्तो स्वरूप त बसि लाइट माइट स्वरूप थी करे वेही रहो, कोई बि संकल्प न, मतिलबु उहो त हिकदमि इनोसेंट स्टेज, दुख सुख सां न्यारी स्टेज, निंदा स्तुति मान अपमान जय पराजय। सतयुग में सुख जी अनुभूति थींदी, कलयुग में दुख जी अनुभूति। फ़रिश्तो त दुख सुख सां न्यारो, मतिलबु सभिनि खे बसि ब्लेस करणु, कंहिं ॻाल्हियुनि में ई न पवणु, केरु सुठो आहे केरु ख़राबु आहे केरु ग़लति आहे, कुझु न, सभिनि खे ब्लेस बसि ब्लेसिंग वारी स्टेज, लाइट माइट वारी स्टेज। पोइ निराकारी स्टेज में त हिकदमि शांती। त ॾिसो घरानो डिनाइस्टी खे चइबो आहे न, त उहो सतयुग में हूंदो। हुते असां राज्य कंदासीं। हिते राज्य न आहे, हिते असां आत्मायूं पंहिंजे सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि जे मथां राज्य कंदा आहियूं। गीता में पांडव ऐं कौरवनि जो राज्य लिखियलु आहे, परंतु हीअं आहे न। तव्हां आहियो रूहानी ॿार, बाबा चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार ॾाढो मिठो ठही वञो, प्यार जे सागर ठही वञो। देह अभिमान जे कारण ई प्यार जा सागर न ठाहींदा आहियो। हिते असांखे रूहानी प्यार जो सागर ठाहिणो आहे, इन करे ई ॾाढी सजायूं खाइणी पवंदियूं आहिनि। देह अभिमान जे कारण प्यार जो सागर न ठाहींदा आहिनि, इन करे सजायूं खाइणी पवंदियूं आहिनि। पोइ मोछराओ माणी, स्वर्ग में त हलंदव परंतु मोछरो ॾाढो खाईंदा। सजायूं कीअं मिलंदियूं आहिनि उहो बि तव्हां ॿारनि साक्षात्कार कयो आहे। बाबा त सम्झाईंदा आहिनि ॾाढो प्यार सां हलो, न त क्रोध जो अंश थी वेंदो आहे न। शुक्रिया करो बाप मिलियो जो असांखे नर्क खां कढी स्वर्ग में वठी था हलनि। हाणे सजायूं खाइण त ॾाढो ई ख़राबु आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में प्यार जी राजधानी हूंदी, हिते त प्यार ई प्यार हूंदो, रूहानी प्यार। प्यार जे सवाइ कुझु बि न। हिते त थोरी ॻाल्हि में शक्ल बदिली वेंदी आहे। बाप चईंदा आहिनि मां पतित दुनिया में आयो आहियां, मूंखे निमंत्रण ई पतित दुनिया में ॾींदा आहिनि। बाबा पोइ सभिनि खे निमंत्रण ॾींदा आहिनि, अमृत पीओ। बाबा खे तव्हां निमंत्रण ॾिनो पतित दुनिया में, बाबा अची करे चवनि था हाणे अमृत पीओ अची करे। विख ऐं अमृत जो बि हिकु किताबु निकितो आहे, किताबु लिखण वारे खे इनाम मिलियो, नामी गिरामी आहे, ॾिसणो खपे छा लिखियो आहे। बाबा त चईंदा आहिनि तव्हांखे ज्ञान अमृत पिलाईंदो आहे, तव्हां पोइ विख छो खाईंदा आहियो। रक्षाबंधन बि हिन समय यादगार आहे। बाबा चईंदा आहिनि प्रतिज्ञा करो पवित्र ठहिण जी, इहा अंतिम जन्म आहे न, है न। पवित्र ठहींदव, योग में रहंदव त सभिनि जा पाप कटिजी वेंदा। बाबा जी यादि में रहंदव त पाप कटिजंदा। पंहिंजी दिलि सां पुछिणो आहे इहे असां यादि में रहंदा आहियूं या न। ॿारनि खे यादि करे ख़ुशि थींदा आहिनि। पंहिंजी दिलि खां पुछिणो आहे की असां बाबा खे यादि कंदा आहियूं या न। ॿारनि खे यादि करे ख़ुशि थींदा आहिनि, स्त्री पुरुष खे यादि करे ख़ुशि थींदी आहे। इहे केरु आहे, भॻवान वाच्य निराकार आहे न। बाप चईंदा आहिनि मां इन्हनि जे अर्थात श्री कृष्ण जे 84 जन्म पोइ वरी खां स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहियां। बाप चईंदा आहिनि मां इन्हनि खे मतिलबु ब्रह्मा बाबा खे इन्हनि जे 84वें जन्म खां पोइ इन्हनि खे वरी खां विश्व जो मालिक ठाहींदो आहे। तत्व हाणे जाड़ थींदो आहे, माया जा तूफ़ान ॾाढा लॻंदा आहिनि। इहे सॼी ॾाढी गुप्त ॻाल्हियूं आहिनि। बाप त चईंदा आहिनि ॿार यादि जी यात्रा में रहो, पवित्र रहो। हिते ई पूरी राजधानी स्थापना थी वेंदी आहे। गीता में लड़ाई ॾेखारींदा आहिनि न, पांडव पहाड़ ते गली मरी आहे, बसि रिज़ल्ट त कुझु बि न थी।
हाणे तव्हां भारत सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। बाप ज्ञान जा सागर आहिनि न, त उहा सुप्रीम सोल आहिनि। आत्मा जो रूप छा आहे इहे बि कंहिंखे पतो न आहे। तव्हांजी बिंदी में उहा तव्हांजी बुद्धि में आहे की उहा बिंदी आहे। तव्हां में बि यथार्थ रीति कोई सम्झंदा न आहिनि। पोइ चवंदा आहिनि बिंदी खे कीअं यादि करो, कुझु बि न सम्झंदा आहिनि। पोइ बि पाप चवंदा आहिनि थोरो बि ॿुधंदा आहिनि त ज्ञान जो विनाश न थींदो आहे। ज्ञान में अची करे पोइ हली वेंदा आहिनि, परंतु थोरो बि ॿुधियो त स्वर्ग में अची वेंदा। त जो ॾाढा ॿुधंदा धारणा कंदा त उहा राजाई में अची वेंदा। थोरो ॿुधण वारा पोइ प्रजा में ईंदा। राजधानी में त राजा रानी आदि सभु हूंदा आहिनि। हुते वज़ीर आदि जी दरकार न आहे। हुते विकारी राजाउनि खे वज़ीर रखिणो पवंदो आहे। बाप तव्हांजी ॾाढी विशाल बुद्धि ठाहींदा आहिनि। हुते वज़ीर जी दरकार ई न रहंदी आहे। शेर बकरी इकट्ठे जल पीअंदा आहिनि। मतिलबु शेर बकरी त न हूंदा हुते। बाबा चवंदा आहिनि अहिड़ो कोई जानवर न हूंदो जो गंद करे। मतिलबु हिकु कहावत आहे कि मतिलबु हुते सभु मिली जुली करे रहंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां बि लूण पानी न थियो, खीर खंड थी करे रहो। खीर अर्थात दूध ऐं खंड अर्थात चीनी, ॿई सुठी चीज़ आहे न। मतभेद आदि कुझु बि न रखो। हिते त मनुष्य केतिरा लड़दा झगड़दा आहिनि। इहा आहे ही रौरव नर्क। नर्क में ही गोता खाईंदा रहंदा आहिनि। बाबा अची करे कढंदा आहिनि। निकिरंदे पोइ फसी पवंदा आहिनि। कोई त ॿियनि खे कढंदा निकारंदे ख़ुदि बि हली वेंदा आहिनि, है न। हिते त निकिरंदे कोई फसी बि पवंदा आहिनि। कोई त ॿियनि खे कढण वेंदा आहिनि त ख़ुदि बि हली वेंदा आहिनि। शुरू में ॾाढनि खे माया रूपी ग्राह पकिड़े वरितईं। हिकदमि सॼो हप करे छॾियईं। जरा निशान बि न आहे। कोई जी निशानी आहे जो पोइ लौटी ईंदा आहिनि। कोई हिकदमि ख़तमु थी वेंदो आहे। हिते प्रैक्टिकल सभु कुझु थिए थो। तव्हां हिस्ट्री ॿुधो त वंडर खायो। गायन आहे न, तव्हां प्यारु करो या ठुकरायो, असां तव्हांजे दर सां ॿाहिरि न निकिरंदासीं। बाबा त कॾहिं ज़बान सां बि ईअं कुझु न चवंदा आहिनि। केतिरो प्यार सां पढ़ाईंदा आहिनि, है न। समान एम बाबा केतिरो प्यार सां पढ़ाईंदा आहिनि। साम्हूं एम ऑब्जेक्ट बीठी आहे न, ऊच ते ऊच बाबा इहा विष्णु ठाहींदा आहिनि। ऊच ते ऊच बाबा असांखे विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि उहो ई विष्णु पोइ ब्रह्मा ठाहींदा आहिनि। ब्रह्मा सरस्वती ठाहींदा आहिनि। विष्णु मतिलबु लक्ष्मी नारायण। सेकेंड में जीवन मुक्ति मिली। पोइ 84 जन्म वठी पोइ असां ईअं ठहिया आहियूं। त बाबा चवनि था तत्व तव्हांजो बि फ़ोटो कढंदा हुया न। तव्हां ब्रह्मा जा ॿार ब्रह्मण आहियो न, है न। तव्हांखे ताज हाणे न आहे, भविष्य में मिलणो आहे। इन जे लाइ तव्हांजी फ़ोटो बि रखियो आहे। बाबा अची करे ॿारनि खे डबल सिरताज ठाहींदा आहिनि। तव्हां फील कंदा आहियो बराबरि। पहिरियों असां में इहे 5 विकार हुया। नारद जो मिसाल आहे न, पहिरियों भगत बि तव्हां ई ठहिया। हाणे बाबा केतिरो ऊच ठाहींदा आहिनि। हिकदमि पतित खां पावन ठाहे छॾींदा आहिनि। बाप कुझु बि वठंदा न आहिनि। शिव बाबा पोइ छा वठंदा आहिनि। तव्हां शिव बाबा जी भंडारी में विझंदा आहियो। मां त ट्रस्टी आहियां न। शिव बाबा छा वठंदा। तव्हां शिव बाबा जी भंडारी में वठंदा आहियो। मां त ट्रस्टी आहियां। वठण ॾियण जो हिसाब सॼो शिव बाबा सां आहे। मां पढ़ंदो पढ़ाईंदो आहियां। जंहिं पंहिंजो ई सभु कुझु ॾेई छॾियो उहो पोइ तव्हांखां छा वठंदो। मतिलबु ब्रह्मा बाबा। कोई बि चीज़ में ममत्व न रखिबो। गाईंदा बि आहिनि फलानो स्वर्ग पधारियो, पोइ उन्हनि खे नर्क जो भोजन छो खाराईंदा आहिनि। अज्ञान आहे न। नर्क में आहे त पुनर्जन्म बि नर्क में ई थींदो। हाणे तव्हां हलंदा आहियो
हाणे त हलंदा आहियो अमरलोक। इहा बाजोली आहे न, इहा तव्हां ब्रह्मण चोटी पोइ देवता पोइ क्षत्रिय ठाहींदा इन करे बाबा सम्झाईंदा आहिनि हाणे ॾाढो मिठो ठाहो। पोइ बि न सुधरंदा त चईंदा उन्हनि जी तक़दीर, पंहिंजे खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। सुधरंदा ई न त ईश्वर जी तदबीर बि छा करे। मतिलबु बाबा बि तकदीर कीअं ठहींदी आहे, जॾहिं असां बाबा जो पुरुषारथ कराईंदा आहिनि उहो करूं। बाबा चईंदा आहिनि मां आत्माउनि सां ई ॻाल्हाईंदो आहियां। अविनाशी आत्माउनि खे अविनाशी परमात्मा बाप ज्ञान ॾींदा आहिनि। आत्मा कननि सां ॿुधंदी आहे। बेहद जो बाप इहा नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। तव्हांखे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। बाबा असांखे बेहद जी नॉलेज ॿुधाए करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। रास्तो ॾेखारण वारो सुप्रीम पंडो वेठो आहे। श्रीमत चईंदी आहे पवित्र ठहो, मूंखे यादि करो त तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। तव्हां ई सतो प्रधान हुयो, 84 जन्म बि तव्हां ई वरिता आहिनि, है न। 84 जन्म बि असां ई वरिता आहिनि। बाबा इन्हनि खे ई सम्झाईंदा आहिनि, तव्हां सतो प्रधान खां तमो प्रधान ठहियो, हाणे वरी मूंखे यादि करो। इनखे ई योग अग्नि चइबो आहे। इहा ज्ञान बि हाणे तव्हांखे आहे। सत्युग में मूंखे कोई यादि ई न कंदो आहे। हिन समय मां चईंदो आहे मूंखे यादि करो त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। ॿियो कोई रास्तो न आहे। हीअ स्कूल आहे न, इनखे चइबो आहे विश्वविद्यालय, वर्ल्ड यूनिवर्सिटी आहे। रचयिता और रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। शिव बाबा चईंदा आहिनि लक्ष्मी नारायण में बि इहा ज्ञान न हूंदो। इहा त प्रालब्ध आहे न हिननि जी। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, प्यार जी राजधानी में हलणो आहे, इन करे आपस में ॾाढो खीर खंड थी करे रहणो आहे। कॾहिं बि लूणु पाणी ठही मतभेद में न अचिणो आहे। पंहिंजे पाण खे आपे ई सुधारणो आहे। ॿियो आहे देह अभिमान खे छॾे मास्टर प्यार जो सागर ठहिणो आहे। पंहिंजे दैवी कैरेक्टर्स ठाहिणा आहिनि। ॾाढो मिठो ठही करे हलणो आहे। वरदान, मन जी स्वतंत्रता द्वारा सर्व आत्माउनि खे शांति जो दान ॾियण वारा मनसा महादानी ठहो। बांधेलियूं तन सां भल परतंत्र आहिनि, लेकिन मन सां यदि स्वतंत्र आहिनि त पंहिंजी वृत्ति द्वारा शुद्ध संकल्प द्वारा विश्व जे वायुमंडल खे बदिलण जी सेवा करे सघंदा आहिनि। अॼुकल्ह विश्व खे आवश्यकता आहे मन जी शांति जी। त मन सां स्वतंत्र आत्मा मनसा द्वारा शांति जे वाइब्रेशन फैलाए सघंदी आहे। शांति जे सागर बाप जी यादि में रहण सां ऑटोमेटिकली शांति जी किरणियूं फैलंदियूं। ईअं शांति जो दान ॾियण वारा मनसा महादानी ठहो। मनसा महादानी आहिनि। स्लोगन आहे पुरुषारथ अहिड़ो करो जेके ॾिसी अन्य आत्मायूं बि फॉलो करनि। पुरुषारथ अहिड़ो करो जेके अन्य आत्मायूं बि ॾिसी करे फॉलो करनि। अव्यक्त इशारो आहे हर ब्राह्मण बाप समान चैतन्य चित्र ठहो। लाइट माइट हाउस जी झांकी ठहो। ब्रह्मा बाप समान चैतन्य चित्र ठहो।
लाइटमाई हाउस जी झांकी ठाओ। संकल्प शक्ति के साइलेंस जो भाषण तैयार करो। ऐं कर्माती स्टेज ते वरदानी मूर्त जो पाठ वॼायो। पंहिंजी संकल्प शक्ति मतलब संकल्प करो कि सभिनि आत्माउनि खे आत्मा जो पाठ पंहिंजे आत्मा जो पाठ संकल्प में लायो ऐं उहो वाइब्रेशन द्वारा फैलायो। परमात्मा जो पाठ लायो ऐं वाइब्रेशन द्वारा फैलायो। ऐं कर्माती स्टेज वरदानी मूर्त जो पाठ वॼायो। तॾहिं संपूर्णता समीप ईंदी। पोइ सेकेंड सां बि जल्दी जाते कर्तव्य कराइणो हूंदो हुते वायरलेस द्वारा डायरेक्शन ॾेई सघंदव। सेकेंड में कर्माती स्टेज जे आधार सां संकल्प कयो ऐं जाते ताते उहा संकल्प पहुची वञे। सम्झो था संकल्प कयो कि सभी आत्माऊं खे सभु माफ़ करे छॾनि। जैसे संकल्प कयो ऐं इहो पूरे विश्व में फैलायो कि हर आत्मा हिक ॿिए खे माफ़ करे छॾे। त जेकी बि आत्मा में शक्ति न हूंदी माफ़ करण जो या जेका जाते बि माफ़ी मांगणी हूंदी त उहा आत्माउनि खे इहो संकल्प पहुचंदो ऐं उन्हनि में उहा शक्ति ईंदी ऐं उहो उन्हनि खे माफ़ करे सघे। सभी आत्माऊं बीती ॻाल्हियुनि खे भुलिजी वञनि। असां संकल्प कयो पूरे विश्व में फैलायो त सभु ॻाल्हियूं बीती हुई ॻाल्हियुनि खे भुलिजी वेंदा। त हीअं करे साइलेंस जो भाषण तैयार करो। कर्माती स्टेज ते पोइ वरदानी मूर्त ठहो। छो जो माण्हू बीती हुई ॻाल्हियुनि खे भुलिजी न सघंदा न। त हीअं वाइब्रेशन फैलायो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।